सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो आहे त रेड लाइन BRT अहमियत रखे थो। चाहियूं था त अवाम जल्द उन मां फ़ाइदो हासिल करे। महांगाई ऐं ॿियनि इश्यूज़ जे करे अवाम जे फ़ाइदे वारो मनसूबो अॻु ई देर जो शिकार आहे। वधीक देर बर्दाश्त नथा करे सघूं। रेड लाइन BRT ते कम में समूरा मसइला फ़ौरी तौर ते हल कया वञनि। कराची में सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण जी सदारत हेठि आला सतही इजलास थियो। इजलास में रेड लाइन BRT मनसूबे ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। इजलास में ट्रांस कराची जे अमलदारनि, आलमी कंसल्टेंट ऐं कॉन्ट्रेक्टर्स रेड लाइन मनसूबे ते तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त रेड लाइन BRT में सदर आसफ़ अली ज़रदारी ख़ासि दिलचस्पी वठी रहियो आहे ऐं ध्यानु बि ॾेई रहियो आहे। सदर आसफ़ अली ज़रदारी ऐं वॾो वज़ीर मुराद अली शाह चाहिनि था त रेड लाइन BRT जो कमु जल्द मुकमिल थिए। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त रेड लाइन BRT तरजीही मनसूबनि में शामिल आहे। सिंध हुकूमत उन जे मुकमिल थियण लाइ समूरा वसीला कतब आणींदी। शर्जील इनाम मेमण चयो त निगरान हुकूमत में एॾे वॾे मनसूबे ते को बि ध्यानु न ॾिनो वियो। निगरान हुकूमत जी अदम दिलचस्पी सबबि रेड लाइन मनसूबो केतिरा ई महीना बंदि रहियो। सिंध हुकूमत चाहे थी त रेड लाइन BRT जो कमु 18 महीननि में मुकमिल थी वञे।